हारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो। ए मंजिले मक़सूद इहो वाइदो आहे, हर हाल में अंजाम खे पारे अचबो। त ही शेर अदा दानिश हैदरी जे नाव जेको हिन प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़र आहे, जंहिं हेॾनि कशालनि खां पोइ एॾी महिनतनि खां पोइ बि नेठि अॼु जो ही प्रोग्राम कामयाब प्रोग्राम अव्हां जे आॾो आंदो आहे, उन्हनि खे मौक़ो ॾींदासीं त अचनि ऐं चंद लाइनूं चंद अल्फाज़ अव्हां जे आॾो जेको आहे ॻाल्हाइनि। ज़ोरदार ताड़ियुनि में अदा दानिश हैदरी SAUAE जा ऑर्गेनाइज़र, हिन प्रोग्राम जा कन्वीनियर। साईं सदाई करे मथे सिंध सुकार, साईं सदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। सबका पहिरियां सिंधी एसोसिएशन UAE जे तरफ़ां मेगा म्यूजिकल नाइट में अवां सभिनी खे इते अचण ते दिल जी गहराइनि सां भरी कार कयां पियो। अॼु हिन सीट खां वठी मथी सीट ताईं सिंध जो शहूर, रुगो न सिंध जो, हिन प्रोग्राम में असांजा बलोच भाइर बि मौजूद आहिनि, असांजा पंजाबी बि वेठा आहिनि, पख्तून बि वेठा आहिनि, सरहदी बि वेठा आहिनि, सराइकी बि वेठा आहिनि। अॼु सिंधी एसोसिएशन ऑफ UAE हिकिड़ो सुठो मिसाल क़ाइमु कयो आहे। सिंधी त हमेशह सां गॾु थींदा आहियूं, असां टोपियूं पाए पंहिंजे प्रोग्राम खे सेलिब्रेट कंदा आहियूं, बट असां ॿियनि खे बि ॿुधायूं त असांजी कम्यूनिटी आहियूं, असां सिंधी हज़ारे सालनि जो असांजो तारीख़ी वतन आहे, असांजी कल्चर आहे। उन जे हवाले सां आउं थोराइतो आहियां, जिन जिन दोस्तनि मुंहिंजी मदद कई आहे आउं उन्हनि खे न विसारंदुसि। सभ खां पहिरियां साईं फैसल साहब जन वेठा आहिनि, इन जो मशकूर आहियां। डॉक्टर अबू अब्दुल्ला साहब जन बैठे हैं, इनका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। याकूब अली साहब हैं, शरफ एक्सचेंज है, लालकाना सिटी स्मार्ट के नाम से जिन्होंने मुझे स्पॉन्सर किया है। JSF वालों हैं, ये इवेंट करना कोई आम बात नहीं है। अगर मैं इस प्रोडक्शन में जो हमारा साथ दिया है, मैं हसन भाई को भी गुजारिश करूंगा तो वो भी मेरे सामने आ जाएं, क्योंकि ये प्रोग्राम मेरे लिए बहुत बड़ा चैलेंज था। एक तो वीजा नहीं निकल रही पाकिस्तानियों की, उसमें एम्बेसडर साहब से लेके जनरल काउंसिल पाकिस्तान, यहाँ से लेके सिंध गवर्नमेंट से लेके इधर उधर के जो भी ट्रेवल एजेंट है, उनका भी दिल से मैं शुक्रगुजार हूँ। 3 बार वीजा डाले, हमारा वीजे रिजेक्ट हो गए। उसके बाद मां पांजे प्यारे दोस्त मोहतरम रज़ाक साल के आउं सलाम पेश कंदुसि ऐं जस ॾींदुसि। अॼु कंहिं मजबूरियुनि जे करे हिते कोन पहुची सघो आहे, बट ये जेकी अॼु वीज़ा लॻी आहे वो रज़ाक साल जे करे आहे। हिकिड़ी ताली रज़ाक साल जे करे थी वञे। उनखां बाद में मैडम नीमा आहे, उनखां अलावा अलाए केतिरा केतिरा असांजा दोस्त आहिनि। मोहतरम लतीफ़ सर जो नालो न खणा, मां ॾुख कंदो, ॿियनि दोस्तनि जो नालो न खणा ॾुख कंदा, बट अॼु जो जेको ई तारीख़ी प्रोग्राम आहे, हिन जूं अवां सभिनी खे मुबारकूं हुजनि। ऐं उनखां अलावा ख़ासि तव्हां जिन जिन दोस्तनि कयो आहे, जेके दोस्त मूंसां गॾु आहिनि, त हीउ प्रोग्राम मुंहिंजे लाइ न आहे, इहो अवां सभिनी जो आहे। साईं शफ़ीक शाहणी जो नालो न खणा, प्रोग्राम अधूरो आहे। डॉक्टर सलीम शेख जो न खणा, वो भी प्रोग्राम अधूरो आहे। उनखां बाद में इरफान थेबे साहब जो नालो न खणा, प्रोग्राम अधूरो आहे। जुनेद साहब जन जो नालो न खणा, प्रोग्राम अधूरो आहे। तुर्की मां असांजा दोस्त आयल आहिनि, उनखे बि असीं भलीकार चऊं पिया। ऐं सिंध फ्रेंड फोरम जो असांजो कन्वेनर आयो आहे मोहतरम बशीर आरिदर साहब, सभिनि दोस्तनि सां गॾु आयो आहे। हाँ, उनखे बि सलाम पेश कयां थो ऐं उनखे मुबारक ॾिनी हुई। हाणे हिकु दफ़ो ॿीहर मुबारक ॾियां थो। तव्हांजो प्रोग्राम कामयाब वियो आहे। प्रोग्राम थींदा, हिक ॿिए जो साथ ॾींदासीं त अॻिते वधंदासीं। उनखां बाद में पंहिंजी भेण मुर्क जो नालो न खणा, अदी शाज़िया जो नालो न खणा, फराज मेमन साहब जो नालो न खणा। अदी मारवी टिकटॉकर आई आहे,
उनखां बाद में असांजो जेको तमामु सुठो मार्केटिंग कयईं एनी ज़ैदी, उनजो नालो न खणां उहो बि ॾुकंदी। अॼु सनम मारवी आयल आहे, उनखे असां भलीकार कयो आहे ऐं उन बि ॾाढियूं कोशिशूं कयूं, हिते बि उते बि। हिकिड़ी ताड़ी अॼु सनम मारवी जे लाइ बि थी वञे। यास्मीन कंवर साहिबा वेठी आहे मैडम, शेर खान साहब वेठा आहिनि। वरी प्रोग्राम में कामयाब जे उहे माण्हू कंदा आहिनि जंहिं वटि मीडिया हूंदी आहे। सारंग सिंधी, फैज़ शेख, मोहम्मद इसाक सुमरो ऐं उनखां अलावा फैद अब्बासी, सिराज शेख, कामिर इरशाद ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि, आउं उनखे एप्रिशिएट कयां पियो। समन मंगी साहब जो नालो न खणंदुसि, हू बि कंदा ॾुक। 2 मिंट वरितो आहे ऐं इंशाअल्लाह ताला दुबई गवर्नमेंट जो बि थोराइतो आहियां ऐं ईरानी क्लब जो बि थोराइतो आहियां, जंहिं असांखे सुठो क्लब ॾिनो ऐं अॼु कामयाबु प्रोग्राम थियो आहे। हिकिड़ी ताड़ी तव्हां पंहिंजे मथे वारनि जे लाइ ताड़ी वॼायो। ऐं जिन जिन दोस्तनि स्पॉन्सरशिप कई आहे, हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि जो थोराइतो आहियां। एजाज साहब आयल आहिनि, उनखां अलावा ॿिया दोस्त आहिनि, होटल आहे ऐं स्टैंड लाइफ आहे, भाई चलाओ ना लोगो। जेपीएस प्रोडक्शन, इनका बहुत बड़ा नाम है। इंशाल्लाह ताला अगला इवेंट बहुत बड़ा होने वाला है, सरप्राइज दे रहा हूं मैं। उनका बाद में आज का जो प्रोग्राम है सर, जो सिक्योरिटी के हिसाब से बहुत अच्छे तरीके से जिन्होंने ऑर्गेनाइज किया है, वो मेरा बड़ा भाई है मोहम्मद बख्श पवर साहब का और उसकी टीम का। एक ताली मोहम्मद बख्श पवर और उसकी टीम के लिए हो जाए। छो जो टीम होंदी आहे प्रोग्राम कामयाब थींदा आहिनि। उनजे करे हिकु दफ़ो ॿीहर आउं सभिनि जो दिलि जी गहराइनि सां थोराइतो आहियां। मुंहिंजूं भेनर, मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भाइरियूं ऐं सभु वेठा आहिनि। ओ माफ़ कजो, अदी रूमा सां जंहिं असांजे प्रोग्राम खे सुठे नमूने हलायो आहे, भेण माज़रत खां आहियां, छो जो प्रोग्राम आहे नाला हेॾे हेॾे थींदा आहिनि। इन जे करे अवां सभिनी खां जंहिंजो नालो रहिजी वञे ऐं माज़रत कयां पियो। ऐं सिंध डॉक्टर फोरम जो अॻुवान बि हिते मौजूदु आहे डॉक्टर साहब रसूल बख्श साहब खे हिते अचण ते भलीकार चऊं था, ऐं उन सॼी टीम जेके डॉक्टर्स आया आहिनि, इरफान बलोच साहब आहिनि, नाला ॾिस त खोड़नि, वॾी वॾी महिरबानी, अवां जा लख लाइक़ कुर्ब।